मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 11 सबक पहिरियों आवाज़ साउंड। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनोरा महर। अॼु जे वीडियो में जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे आवाज़ यानी साउंड। तो प्यारा ॿारो, अॼु असां शुरू करे रहिया आहियूं क्लास 10 जो चैप्टर 11 जंहिंजो नालो आहे साउंड यानी आवाज़। हींअर हिन लेक्चर में असीं जेको आहे त इंट्रोडक्शन पढ़ंदासीं साउंड जो, ऐं इन जूं कुझु ॻाल्हियूं असां जूं प्रीवियस चैप्टर सां तालुक़ु रखनि थियूं, उन जे बारे में बि कुझु असां डिस्कस कंदासीं। तो सभ खां पहिरीं जेकॾहिं असीं साउंड जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त साउंड यानी आवाज़ जेको आहे त असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॿुधंदा आहियूं ऐं असांखे मुख़्तलिफ़ टाइप्स जा आवाज़ ॿुधण में ईंदा आहिनि। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां शहर में वञूं था त उते तव्हांखे जेको आहे त मुख़्तलिफ़ गाॾियुनि जो आवाज़ जेको आहे त ॿुधण में ईंदो, जंहिंखे असां चवंदा आहियूं नॉइज़। ठीकु आहे। उनखां बाद में जेकॾहिं असां घर में आहियूं ऐं नंढड़ो ॿारु रोए थो त उनजे रोअण जो आवाज़ बि असां जेको आहे त ॿुधंदा आहियूं। अगरि जेकॾहिं हिन आवाज़ ऐं हिन आवाज़ ॿिन्ही जी असां जेकॾहिं असां कंपेयर कयूं त हिन जो जेको आवाज़ आहे उहो उनजी जेका टाइप अलॻि आहे ऐं ॿार जे रोअण जो जेको आवाज़ आहे उनजी टाइप अलॻि आहे। उनखां बाद में ही जेके असांजा आवाज़ आहिनि इहे अणवणंदड़ आवाज़ हूंदा आहिनि। ठीकु आहे। उनखां बाद में मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकु बाजो आहे ऐं उहो हिकु माण्हू जेको आहे त उन बाजे खे हलाए थो ऐं हिकिड़ी टून जेका उहा कढे थो, म्यूज़िक जी लैंग्वेज में असां हिनखे चवंदासीं नोट। ठीकु आहे। हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं असां तार खे लुड़ाईंदासीं इहो थींदो असांजो हिकु नोट, ऐं अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां वधीक तारनि खे लुड़ाईंदासीं ऐं मुसलसल लुड़ाईंदासीं त इहे असांजा मुख़्तलिफ़ नोट्स जेके आहिनि जेको असांजा निकिरंदा रहंदा। अ लॉट ऑफ नोट्स इज़ कॉल्ड म्यूज़िक। जेकॾहिं लगातार असां बाजे खे हलाईंदासीं त पोइ असां चवंदासीं इहा छा आहे, इहा असांजी म्यूज़िक आहे। ऐं हीउ जेको आवाज़ु हूंदो आहे इहो वणंदड़ आवाज़ु हूंदो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। जेकॾहिं हिन टिनी आवाज़नि खे असां कंपेयर कयूं पाण में त हिन आवाज़ जी नेचर पंहिंजी हूंदी, हिन आवाज़ जी नेचर पंहिंजी हूंदी, ऐं गिटार जेको हूंदो उनजी आवाज़ जी जेका नेचर आहे उहा पंहिंजी हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। उनखां बाद में प्यारा ॿारो, छा तव्हांखे ख़बर आहे त हाथी हिकिड़ो अहिड़ो जानवर आहे जेको कंहिं बि तूफ़ान खे जेको आहे त 200 किलोमीटर परे खां महसूसु करे वेंदो आहे, उनजो आवाज़ु ॿुधी वेंदो आहे। हाणे हाथीअ खे ख़ुदा ताला जेको आहे एतिरी सलाहियत ॾिनी आहे जो जेकॾहिं 200 किलोमीटर परे को तूफ़ान आहे त उन तूफ़ान जे आवाज़ खे हाथी जेको आहे त ॿुधी वेंदी आहे ऐं उनखां बाद में पंहिंजे सेफ प्लेस जे तरफ़ वञण जी कोशिशि कंदी आहे। ठीकु आहे। उनखां बाद में ही त थियो आवाज़ कंहिं जेको आहे त मुफ़ासिले खां ॿुधण जो जेको असां हिकिड़ो मिसाल कयोसीं। उनखां बाद में प्यारा ॿारो, आवाज़ जो इस्तेमालु करे कुझु जानवर अहिड़ा आहिनि जेके शिकार बि कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे जीअं मिसाल जे तौर ते जेको आहे त चमड़ो आहे। ठीकु आहे। चमड़ो जेको आहे आवाज़ जो इस्तेमालु करे यानी आवाज़ जे पड़ाॾे जो, जंहिंखे असां इको चवंदा आहियूं, उनजो इस्तेमालु करे हिकु त शिकार कंदो आहे, उनसां गॾोगॾु पंहिंजो रस्तो बि ॻोल्हींदो आहे। ठीकु आहे। हाणे शिकार कीअं कंदो आहे, शिकार करण जो तरीक़ेकार हिन जो ईअं हूंदो आहे त ही इको जेको आहे प्रोड्यूस कंदो आहे नेचुरली। उनखां बाद में उहो जेको इको आहे उहो कंहिं बि ईंदड़ अॻियां शइ सां जॾहिं टकराइबो त टकराइण खां पोइ उहो आवाज़ु जेको आहे रिफ्लेक्ट थींदो। ठीकु आहे। हाणे रिफ्लेक्ट थी करे उन पॉइंट खां पोइ वरी चमड़े खे अलाह तबारक ताला एतिरी सलाहियत ॾिनी आहे जो छा कंदो आहे त उन पड़ाॾे खे, उन इको खे वरी हू ॿुधी वठंदो आहे। ठीकु आहे। हाणे ॿुधी वठंदो आहे त पोइ उनखे जेको आहे एतिरी इंटेलिजेंस आहे उनजे दिमाग़ में त हू छा कंदो आहे, क्विक जेको आहे त मेजरमेंट करे वेंदो आहे त हीउ जेको ऑब्जेक्ट आहे उहो केतिरो आहे साइज़ में ऐं उनखां बाद में मूंखां केतिरो परे आहे। ठीकु आहे। जेकॾहिं हू हुनखां साइज़ में नंढो हूंदो ऐं त जेको आहे हू उनजो जेको आहे शिकार बि करे वेंदो। अगरि जेकॾहिं हू वॾो हूंदो उनखां त ही छा कंदो, चमड़ो उनखां अवॉइड कंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। त हाणे हिते असां जेको आहे जनरल एग्ज़ाम्पल सम्झासीं आवाज़ जे बारे में। उनखां बाद में इको जो सिस्टम प्यारा ॿारो यूज़ कंदे असीं जेको आहे त समुंड जी गहराई या समुंड जे हेठि जेका शइ आहे, को पत्थर आहे या जेका बि शइ आहे, उहा बि शइ असां मालूम करे सघूं था। हाणे हे सिस्टम असां कहिड़े नमूने सां यूज़ कंदा आहियूं, इन हिकिड़े डिवाइस जो जेको नालो हूंदो आहे उहो हूंदो आहे सोनार। ठीकु आहे।
हाणे सोनार में छा आहे त आवाज़ निकिरंदो आहे, उन आवाज़ खे असां चवंदा आहियूं अल्ट्रासाउंड। ठीकु आहे। हाणे अल्ट्रासाउंड वेव जेके आहिनि उहे छा कंदो आहे, उहो सोनार जेको आहे उहे हेठि जेको आहे छॾींदो आहे पाणीअ में। उन खां पोइ उहे वेव्स जेके आहिनि उहे हेठि जेको आहे कंहिं बि ऑब्जेक्ट सां लॻी करे पोइ छा कंदियूं आहिनि, वरी रिफ्लेक्ट थींदियूं आहिनि। ऐं उन ई सोनार में वरी जेको आहे त डिटेक्टर बि लॻल हूंदो आहे, जेको उन रिफ्लेक्ट वेव्स खे छा कंदो आहे, डिटेक्ट कंदो आहे त जेको आहे हीअ जेके वेव असां वटि आयूं उहे केतिरे डिस्टेंस खां आयूं, ऐं उन खां बाद में सॼो जेको आहे त माना हुनजो जेका बि इंफॉर्मेशन हूंदी उन वेव्स जी त हेठां ऑब्जेक्ट जे बेसिस ते त उहा सॼी जेका आहे त हू कैप्चर कंदो आहे। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां जेके असांजूं सबमेरीन्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, त सबमेरीन बि जेको आहे उहो अल्ट्रासाउंड वेव जो जेको आहे यूज़ कंदियूं आहिनि। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिते असां हाणे प्यारा ॿारो साउंड जी ॻाल्हि कयूं, आहे छा त साउंड खे असां हीअं चई सघूं था त साउंड इज़ एनर्जी दैट ट्रेवल्स इन वेव्स थ्रू एयर, वाटर एंड सॉलिड्स एंड कैन बी हियर्ड। हाणे साउंड छा आहे, साउंड हिकु एनर्जी आहे जेका ट्रेवल करे थी वेव जे फॉर्म में, कंहिं में हवा में, पाणीअ में ऐं सॉलिड्स में, ऐं उन खां पोइ असां इन वेव्स खे ॿुधी बि सघूं था। हाणे इन में प्यारा ॿारो असांखे ॿ ॻाल्हियूं सम्झ में आयूं। हिकु त ही एनर्जी आहे, ठीकु आहे, ऐं हीअ अहिड़ी एनर्जी आहे जंहिंखे असां ॿुधी बि सघूं था। ठीकु आहे। हींअर असीं हलूं था हाणे साउंड वेव जे तरफ़। त साउंड जूं जेके वेव्स आहिनि उहे छा हूंदियूं आहिनि ऐं उहे कहिड़े नमूने सां ट्रेवल्स कंदियूं आहिनि, हाणे इन जे बारे में असां वधीक डिस्कस कंदासीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। अगरि जेकॾहिं जनरल असां वेव जे बारे में ॻाल्हायूं त प्रीवियस चैप्टर में असां जेको आहे त वेव जे बारे में पढ़ी आयासीं त असांजूं जेके वेव्स हूंदियूं आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि असांजूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स ऐं ॿियूं हूंदियूं आहिनि असांजूं वरी मैकेनिकल वेव्स। ठीकु आहे। हाणे जेके मैकेनिकल वेव्स आहिनि प्यारा ॿारो, उन जी कैटेगरी में असांजी साउंड वेव बि अचे थी। ठीकु आहे। पोइ असां वरी पढ़ियोसीं त जेके मैकेनिकल वेव्स आहिनि प्यारा ॿारो उहे वरी थींदियूं आहिनि, उन्हनि में फर्दर ॿ टाइप्स थींदियूं आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि असांजूं ट्रांसवर्स वेव्स ऐं ॿियूं वरी असांजूं हूंदियूं आहिनि जेको आहे लॉन्गिट्यूडनल वेव्स। ठीकु आहे। ऐं जेका साउंड वेव्स हूंदियूं आहिनि प्यारा ॿारो उहे हूंदियूं आहिनि असांजूं वरी लॉन्गिट्यूडनल वेव्स। ठीकु आहे। हाणे लॉन्गिट्यूडनल वेव्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे वेव्स हूंदियूं आहिनि जेके जंहिंमें कंप्रेशन ऐं रेयरफेक्शन हुजनि। हिकिड़नि में टफ ऐं क्रस्ट हूंदो आहे ऐं ॿियूं उहे वेव हूंदियूं आहिनि जंहिंमें कंप्रेशंस ऐं रेयरफेक्शंस प्रोड्यूस थींदियूं आहिनि। ठीकु आहे। त ही हुयूं असांजूं जेको आहे त माना साउंड वेव्स। हाणे साउंड वेव असांखे ख़बर पइजी वई त हिकु त उहे मैकेनिकल वेव्स आहिनि ऐं मैकेनिकल वेव्स सां गॾोगॾु उन्हनि जी कहिड़ी मैकेनिकल वेव में कहिड़ी टाइप में थियूं अचनि, लॉन्गिट्यूडनल वेव्स में। ठीकु आहे। ऐं लॉन्गिट्यूडनल वेव्स असांजूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, अहिड़ियूं वेव्स जंहिंमें कंप्रेशन ऐं रेयरफेक्शंस हुजनि। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं अचूं था वरी हाउ टू प्रोड्यूस साउंड। ठीकु आहे। हाणे असां सम्झंदासीं त साउंड प्रोड्यूस कहिड़े नमूने सां थिए थो। ठीकु आहे। साउंड कीअं पैदा थिए थो, आवाज़ कीअं पैदा थिए थो। तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां साउंड जी डेफिनेशन खे ॾिसूं त साउंड जी जेका डेफिनेशन आहे उहा आहे साउंड इज़ प्रोड्यूस्ड बाय वाइब्रेटिंग सोर्सिस प्लेस्ड इन अ मीडियम। चए थो साउंड जेको आहे उहो कंहिं बि वाइब्रेटिंग सोर्स मां पैदा थी सघे थो जॾहिं उहो सोर्स जेको आहे कंहिं मीडियम में हुजे, या सिंपली असां ईअं बि चई सघूं था त साउंड जेको आहे उहो कंहिं बि वाइब्रेटिंग बॉडी मां प्रोड्यूस थी सघे थो। इन जा मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था प्यारा ॿारो त मिसाल जे तौर ते ही हमरिया आहे जेको हिकिड़ो गिटार वॼाए थो। हाणे गिटार जेको वॼाए थो त इन गिटार में ही तव्हां ॾिसंदव त ही तारूं जेके लॻल आहिनि, ही स्ट्रिंग्स लॻल आहिनि। ठीकु आहे। हाणे छा थो करे, हिन स्ट्रिंग्स खे जॾहिं हिकु दफ़ो जेको आहे त छिके थो त उन खां पोइ इन स्ट्रिंग्स में जेके आहिनि त वाइब्रेशन पैदा थी थिए। ठीकु आहे। उन में लर्ज़िश पैदा थी थिए। हाणे लर्ज़िश जेका आहे उहा छा थी करे, उहा आवाज़ पैदा करे थी। हाणे इनखे असां डिटेल में अॻिते हली करे सम्झूं था त इन जो ॿियो मिसाल असां हिन तरीक़े सां जेको आहे त खणी सघूं था त जीअं असांजो जेको आहे लाउड स्पीकर हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे लाउड स्पीकर जॾहिं वॼंदो आहे, जॾहिं हलाईंदा आहियूं असां काई बि म्यूज़िक या कोई बि जेकॾहिं का बि शइ असां लाउड स्पीकर जे ज़रिए ॿुधूं था प्यारा ॿारो, त तव्हां ॾिसंदव त लाउड स्पीकर जो जेको अंदरियो परदो हूंदो आहे, ठीकु आहे, जंहिंखे डायफ्राम चइबो आहे, त उहो तव्हांजो वाइब्रेट कंदो। हाणे जॾहिं उहो वाइब्रेट कंदो आहे त पोइ छा थींदो आहे, पोइ असांखे आवाज़ ॿुधण में ईंदो आहे। हाणे आवाज़ जे ट्रेवल थियण जे पोयों जेको लॉजिक आहे उहो कहिड़ो आहे, उहो आहे बेसिकली मीडियम जो। उनखे असां हाणे सम्झूं था। तो प्यारा ॿारो हिन फिगर में
या हिन जेको आहे त एनिमेशन में तव्हां ॾिसी सघो था त छा थो थिए हितां जेका जेका असां एनर्जी ॾियूं था यानी उहो डायफ्राम जेको आहे उहो वाइब्रेट करे थो। हाणे उहो वाइब्रेट जॾहिं करे थो त हुन मां छा आहे एनर्जी जेको आहे त निकिरे थी। ठीकु आहे। हाणे उहा एनर्जी छा थी करे उहा एनर्जी जेका आहे एयर मालिक्यूल खे डिस्टर्ब करे थी। ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसंदव त पहिरियों हितां एनर्जी आई उहा अॻिते वई वरी हिकिड़े मालिक्यूल खे डिस्टर्ब कयईं वरी उहो ॿिए खे कंदो ॿियो टे खे कंदो। अहिड़े नमूने सां हिते छा था थियनि उहे मालिक्यूल जेके आहिनि डिस्टर्ब थींदा ऐं इन मालिक्यूल जे अंदरि जेका आहे त उहा जेको आहे त कंप्रेशन ऐं रेयरफेक्शन जेको आहे पैदा थिए थी। त अहिड़े नमूने सां साउंड जेको आहे हिते ट्रेवल करे थो। त माना छा थो थिए त जॾहिं साउंड प्रोड्यूस थिए थो कंहिं वाइब्रेटिंग बॉडी मां त उहो कंहिंजे करे थो मतिलबु हाणे हिन मां असांखे ख़बर पइजी वई साउंड जेको आहे उहो ट्रेवल कीअं थो करे। उहो इन सूरत में करे थो जॾहिं असांजे जेके एयर मालिक्यूल अथनि उहे उन्हनि खे जॾहिं एनर्जी मिले थी त उहे छा था करनि उहे हिक ॿिए सां टकराइजनि था। टकराइजण खां पोइ उहा जेका एनर्जी आहे हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ताईं जेको आहे ट्रांसफर थिए थी। ठीकु आहे। हाणे जेको बि आवाज़ु असां ॿुधूं था या तव्हां जेको मुंहिंजो हिन वक़्तु आवाज़ु ॿुधी रहिया आहियो प्यारा ॿारो इहो कंहिंजे थ्रू थो अचे इहो एयर जे थ्रू जेको आहे तव्हांजे कननि ताईं पहुचे थो। ठीकु आहे। तो हींअर असीं सम्झंदासीं त लॉन्गिट्यूडनल नेचर ऑफ साउंड वेव जेका आहे उहा कीअं थिए थी। हुनजे लाइ असां थोरो हिन मिसाल ते जेको आहे गौर कंदासीं। हीअ मिसाल ऐं हीअ जेको मिसाल आहे प्यारा वारो इहो असांजो हिकु जहिड़ो ई आहे। ठीकु आहे। हाणे हिन मिसाल ते जेकॾहिं असां गौर कयूं त हिन में छा थो थिए त हीअ असांजो हिकिड़ो ट्यूनिंग फोर्क आहे। इहो ट्यूनिंग फोर्क जॾहिं असां वॼायूं था त वॼाइण खां पोइ छा थो थिए हीअ जेका ट्यूनिंग फोर्क जी एनर्जी आहे उहा ट्रांसफर थिए थी असांजी एयर मालिक्यूल्स में। ठीकु आहे। हाणे एयर मालिक्यूल्स में जॾहिं ट्रांसफर थिए थी त एयर मालिक्यूल छा था करनि उहे हिक खां ॿिए ॾे ॿियो खां टे ॾे टियों खां चोथे ॾे इहा एनर्जी ट्रांसफर कंदा था वञनि। ठीकु आहे। हाणे जिते एनर्जी जेको आहे त ट्रांसफर ज़्यादा थी थिए यानी इहा एनर्जी जेका आहे त ट्रांसफर थिए थी हिन पॉइंट ते वरी हिन पॉइंट ते वरी हिन पॉइंट ते। ठीकु आहे। हाणे हिकु मालिक्यूल छा कंदो जॾहिं पंहिंजी एनर्जी ॿिए मालिक्यूल ॾे ट्रांसफर कंदो त पोइ छा थींदो वरी उहो साॻियो मालिक्यूल पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि अची ईंदो। वरी जेको ॿियो मालिक्यूल हुयो उहो छा कंदो उहो उन एनर्जीअ खे अॻिते खणी वेंदो टे मालिक्यूल ऐं टियों मालिक्यूल वरी छा कंदो ॿियो मालिक्यूल वरी साॻियो पंहिंजी जेको आहे ओरिजिनल पोज़ीशन ते मोटी ईंदो ऐं अहिड़े नमूने सां जेको आहे हीअ मालिक्यूल उन एनर्जीअ खे अॻिते ट्रांसफर कंदा रहनि था। ठीकु आहे। सो प्यारा ॿार हिन पॉइंट ते जेके तव्हां घणा मालिक्यूल ॾिसो था इहा असांजी जेको आहे त एनर्जी आहे। ठीकु आहे। हाणे इहो या असां हिनखे ईअं बि चई सघूं था त हिकु अहिड़ो रीजन जंहिंमें जेको प्रेशर आहे उहो असांजो छा आहे ज़्यादा आहे। ठीकु आहे। एयर ते जेको प्रेशर पए थो उहो असांजो ज़्यादा आहे। ठीकु आहे। हाणे इन एयर जे प्रेशर वारी जेका पॉइंट आहे इनखे असां छा चवंदासीं कंप्रेशन। उन खां पोइ बाद में वरी छा थो थिए त जेके मालिक्यूल आहिनि असांजा पंहिंजी जॾहिं ओरिजिनल पोज़ीशन ते मोटी था अचनि त उन पॉइंट ते प्रेशर असांजो घटिजी थो वञे या असां ईअं खणी चऊं त अहिड़ो रीजन जंहिं पॉइंट ते जंहिं रीजन में प्रेशर जेको एयर जो आहे उहो घटिजी वियल आहे उन पॉइंट खे असां छा चवंदासीं रेयरफेक्शन। ठीकु आहे। त हिते तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ असांजियूं अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जंहिंमें प्रेशर असांजो एयर जो घटि आहे ऐं हिते साॻी तव्हां इमेज में ॾिसंदव त अहिड़ियूं रीजन्स बि आहिनि जिन में प्रेशर जेको आहे ज़्यादा आहे। ठीकु आहे। हाणे जिन जॻहियुनि ते प्रेशर एयर जो ज़्यादा आहे उन्हनि जॻहियुनि खे असां चऊं था कंप्रेशन्स ऐं जिन जॻहियुनि ते प्रेशर असांजो घटि आहे उन्हनि जॻहियुनि खे असां चऊं था रेयरफेक्शन। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां हिकिड़ी ॿी बि मां प्यारा ॿारो तव्हांखे ॻाल्हि जेको आहे त ॿुधाईंदो हलां उहा इहा त जेको साउंड हूंदो आहे उहो विदाउट मीडियम जे ट्रेवल न ई करे सघंदो। इन करे असां हिते लिखियोसीं साउंड डज़ नॉट ट्रेवल विदाउट मीडियम। ठीकु आहे प्यारा ॿारो। जेको आहे त हिते असां जेको आहे साउंड जी बारे में डिस्कस कईसीं ऐं उन खां बाद में साउंड वेव जे बारे में असां डिस्कस कईसीं त साउंड छा थींदो आहे ऐं साउंड असांखे कहिड़नि कहिड़नि कमनि में बि अची सघे थो ऐं उन खां बाद में हाउ टू प्रोड्यूस साउंड साउंड कहिड़े नमूने सां पैदा थी सघे थो इहे सभई शयूं हिते असां जेको आहे डिस्कस कयूं। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो अॼु जो लेक्चर हिते असां पंहिंजो पूरो था कयूं। इनशा नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।